पूरे पाकिस्तान में कोरोना वायरस के करे लॉकडाउन कयो वियो आहे। सिंध सूबे जे शहर हैदराबाद में माण्हू फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहिनि। रोज़ कमाइण रोज़ खाइण वारनि जा हालात तमामु बुरा थी विया आहिनि। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जेके सिंध हुकूमत वादा कया राशन तक़सीम करण जा, पर कासमाबाद जे वार्ड नंबर 16 ऐं 17 में कंहिं बि नुमाइंदे लड़ी ग़रीबनि जी सार न लधी आहे। सिंध गवर्नमेंट जा जेके वाइदा कयल हुआ जेके राशन जा उन्हनि जा परियां गाड़ी बीठी आहे, गाड़ी बि न हलाईंदा आहियूं वीचारा, छा करियो रोज़गार आहे कोन्हे। उहो चवनि था ॾियूं था तव्हांखे। भाऊ जेको भला ही सिंध गवर्नमेंट ऐलान कयो आहे जेको राशन विराइण था, छा इन जे बाबति तव्हां सां कंहिं माण्हुनि राब्तो कयो, कोई टीम वग़ैरह तव्हां सां राब्तो कयो? साईं हिते 3-4 दफ़ा आया आहिनि, असांखे शिनाइती कार्ड वरिता अथनि जी। अचनि था शिनाइती कार्ड वठी था वञनि, चवंदा ॾियो फार्म भरियो था हिकिड़ो, तव्हांजो सर्वे पिया करियूं, हीअं था करियूं, तव्हांखे मां मिलंदो, तव्हांखे जेको आहे हीअ मिलंदो, फलाणी शइ मिलंदी, फलाणी मिलंदी, कुझु मिले थो कोन थो। अॼु 5-6 ॾींहं आहिनि, वरी 2-3 ॾींहं अचनि था, लिखियो वञनि था हमरा, वरी अचनि था, वरी लिखियो वञनि था, बसि इहो ई कमु अथनि। भाऊ जेको सिंध गवर्नमेंट इक़दाम कया आहिनि लॉकडाउन जो कयो आहे, छा तव्हां हिन मां घणे क़दुरु मुतमिन आहियो या तव्हां हिन मां मुतमिन कोन आहियो? ऐं मुतमिन छा आहे, हिते घर में असीं वेठे वेठे मरूं पिया, हिते उहो फ़ाइदो कहिड़ो आहे असांखे। हिन करे ॿाहिरि घर हलंदासीं त उहो त 2 रुपया मिलंदा, हिते त भई घर में त बुख मरी विया आहियूं। हिन मुगी ॿार असांजा मरनि पिया, माण्हू सभु मरूं पिया, न खाइण लाइ न पीअण लाइ न छा। लॻा पिया भई गाॾी बीठी आहे, पढ़ाई हलाईंदे भाड़े जी, मालिक जा पैसा था चवंदा आहिनि, इहे बि गाॾी